अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 10 डिसंबर थर्सडे ख़मीस जो ॾींहुं ऐं अॼु मूंखे हिते कमु करिणो आहे। हिननि कुंडनि में जेको आहे ही नवां प्लांट्स विझंदमि। हिननि खे कल्ह पाणी बि न ॾिनो, मूं चयो बसि अॻे पोइ ट्रांसफ़र कयां हिननि खे नई कुंडनि में, वॾनि कुंडनि में शिफ्ट करे उन खां पोइ मां इहो कमु कंदमि। ऐं ॿियो बि सनो सनो कमु आहे, जीअं हिन कुंडीअ जी प्लेट हेठां घुरी वई आहे, इहा चेंज कंदमि। हिन कुंडीअ जी प्लेट घुरी वई आहे ऐं हीअ मुंहिंजो जेको आहे बर्ड बाथ, इहो मूं पाण ठाहियो, इहो बि फिटी वियो आहे उसन में। सोचां थी हिनखे बि पेंट कयां, पोइ अॼु करे सघियमि या न, पर याने मुंहिंजी लिस्ट में इहो शामिलु आहे। ॿियो हिते ॾाढी मिटी पइजी वई आहे ऐं हीअ मुंहिंजियूं सॼियूं कटोरियूं बि मेरियूं थी वियूं आहिनि, त अॼु हिननि खे थोरो साफ़ु कंदमि। ऐं याने कि अॼु हिन साइड जो मुंहिंजो सॼो सफ़ाई जो ऐं थोरो डेकोरेशन जो कमु आहे। ऐं हलूं था किचन में। भाॼी वारो आयो त हुन खां मटर वरितमि, मंझंदि जो पचाईंदमि गोभी ऐं मटर या भाॼी थी ठाहियां। ऐं थोरी मच्छी बि तरींदमि, राति जो हिकिड़ो पीस मां पंहिंजे लाइ पचायो ऐं मां आई कमु करे हली वई ऐं खीर वारो खीर बि ॾेई वियो आहे, त इहो बि लाहिणो आहे मूंखे काढ़ण जे लाइ। ऐं अॼु ही ऑयल जो जेको कंटेनर हुयो इहो बि धुआरियो अथमि, त तेल अञा ताईं हिते बोतल में आहे, इहो बि हुन में लाहिणो आहे। त बसि इहो कमनि जो सिलसिलो जारी रहंदो। मटर छिले छॾिया ऐं गोभी ऐं टमाटर कढी रखिया अथमि। थांव त मां थोरो देरि सां ई अंदरि कंदी आहियां त जीअं चङी तरह ड्राई थी वञनि। हिते मच्छी कढी रखी आहे, खीर ऑलमोस्ट कढी वियो आहे, हिनजी बाहि बंदि कंदमि, ॾियारी ॾींदमि हिनखे ऐं पोइ वेंदमि मां ॿाहिरि प्लांट्स वटि कमु करणु। हिन पासे जी सफ़ाई ऐं सेटिंग कंप्लीट थी वई, यकीनन तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। ही जेके बि बोगनवेलिया मां कुंडियूं ख़ाली थियूं, टिनि में त क्रोटन हयो आहे, हिकिड़े में ही प्लांट हयो आहे, हीअ वल आहे जेका मूंखे खपे पई उहा त न मिली कल्ह, पोइ मां इहा ई वठी आहियां। ऐं मुंहिंजी कुंवार बूटी एलोवेरा, सिंधीअ में कुंवार बूटी चइबो आहे, सफ़ा आउट ऑफ कंट्रोल थी वई आहे। मां इलाही हिनजी ट्रिमिंग कई आहे ऐं हिन फर्न जी इलाही ट्रिमिंग कई आहे। अहिड़ी सेम फर्न हुन पासे बि आहे, उनजी बि ट्रिमिंग कई अथमि। ऐं मनी प्लांट खे मूं हिन ई कुंडे में रहणु ॾिनो आहे, वधंदी त पोइ इनशाला हिन मां ॿिया बूटा ठाहींदमि। हीअ वल गुलनि वारी हिते हई अथमि, त जेकॾहिं हिन में हीअ लॻी थी वञे, हिन मां गुल निकिरनि था, त मां आराम सां हिनखे मथे ताईं चाढ़े सघंदमि, ठीकु आहे। ऐं उनखां अलावा ही फर्न मां हिकिड़ो पीस निकितो जेको अलॻि सां ई हिकिड़ो प्लांट ठही थो सघे, त मां उहो अलॻि सां प्लांट जेको आहे हिन में हयो आहे। ऐं हिन प्लांट मां बि कुझु कटिंग कई अथमि, ॾाढा पन वधी विया ऐं बिल्कुलु हिकिड़ो ह्यूज हिकिड़ो झंग पियो लॻे। ऐं हाउस जेको आहे मां हिते रखियो आहे। फ़िलहालु मां हिननि सिरनि खे पेंट न कयो आहे, ज़ाहिर आहे हिकु ॾींहं में सभु कुझु नथो करे सघिजे, पर मां ॾिसंदमि। ऐं ही क्यारी वारियूं सिरियूं जेके क्यारी में लॻंदियूं उहे मां हिते रखियूं आहिनि, त जॾहिं इन्हनि खे पेंट कंदमि त पोइ मां हिननि सिरनि खे बि पेंट कंदमि। ऐं हिन सॼे हिसे जी मां सफ़ाई करे छॾी, हिननि जी प्यालियुनि जी त डस्टिंग कई आहे, हिननि प्लांट्स खे धोतो आहे, हिन डेकोरेशन खे धोतो आहे। ऐं हीअ मुंहिंजियूं बदकूं बि थोरियूं हुयूं, बदकूं त वाइट कलर जूं ई हुयूं, पंहिंजो हार्ट ऐं हिननि जा जेके बीक्स आहिनि, चुंब, उहे फिटी वियूं अथनि। हिननि खे कॾहिं पेंट कंदमि। ऐं जेके एक्स्ट्रा कुंडियूं ख़ाली थियूं, कुझु नवां पाटड़ा चेंज कयमि, उहे सभु हिन जे जेको मां शेल्फ पाण क्रिएट कयो आहे हिन जे हेठां रखियो अथमि। तव्हां यकीन कयो त हीअ शेल्फ कीअं ठहियलु आहे। हीअ जॾहिं हिन घर जी मां रिपेयर कराई त उन मां जेके ब्लॉक्स बचा, जेके टाइल मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं आहिनि, हीअ असांजे किचन में लॻियल आहे, हीअ बाथरूम में लॻियल आहे, ईअं अलॻि अलॻि, काई वॉशिंग एरिया जी आहे। इन्हनि जे हेठां हिकिड़ो तख़्तो आहे काठ जो, जेको बि कंस्ट्रक्शन में रहिजी वियो हो हिते, त मां उन सां गॾु इहो नंढिड़ो शेल्फ क्रिएट कयो आहे। हेठां मूंखे शयूं रखण जे कमु थो अचे। हेठि हिकिड़ो डॉट्स वारो तव्हां ॾिसंदा हूंदव पॉट, इन में भाण पियो आहे, यानी छेणा। मां छेणनि जो ई भाण हिननि में यूज़ कंदी आहियां। ऐं हिन पासे हीअ हालति आहे, हीअ भॻल ठिकर कढिया अथमि। ऐं प्लांट्स जी जेका कटिंग कई फर्न जी ऐं हीअ एलोवेरा जी, हीअ हिन वॾे वारे प्लांट जी, त इहा हाणे सफ़ाई करणी आहे। पर पहिरियों बोड़ चाढ़े अचां, बोड़ खे दम ॾींदमि, उनखां पोइ वरी अची हिते सफ़ाई कंदमि। ऐं पोइ बाक़ी कुंडियुनि जी ख़िदमत जेका आहे उहा शाम जे टाइम ते थींदी। ऐं हिन मुंहिंजे प्लांट में हिकिड़ो ॿियो प्लांट निकितो आहे, कहिड़े पासे खां, हे ॾिसंदव ही वारो, ही नंढिड़ो नओं प्लांट आहे। जेकॾहिं मां चाहियां त हिन मां इहो प्लांट अलॻि करे ऐं मां ॿी कुंडी ठाहे थी सघां। ऐं हीअ आहे बि उस जो प्लांट, मां आराम सां मथे रखंदमि। पर फ़िलहालु न बाबा, फ़िलहालु मुंहिंजी तौबा आहे, मुंहिंजे लाइ इलाही इहो मसइलो आहे इहो कमु करणु। ऐं हिन कुंड में बि मूंखे काफ़ी कुझु चेंज करिणो आहे, सफ़ाई त सॼे अङण जी करणी पवंदी मूंखे। ही जीअं
हिन दॿे ते काठ जे हिन काटन ते मां रखी कूंडी उहो चुबो थी वियो आहे हाणे सफ़ा ऐं ॾाढो बदनुमा थो लॻे इहो हटाईंदमि हितां। ऐं माशाल्लाह मुंहिंजे घर में जेतिरा बि स्नैक प्लांट आहिनि हीअ स्नैक प्लांट आहे, हीअ ॾाढो हेल्दी ऐं ॾाढो दोस्त प्लांट आहे। हीअ माना हवा खे प्यूरिफाई करे थो। त इन मां इहो मुंहिंजी मेन कूंडी हुई जेका मां पहिरियों दफ़ो वरिती ऐं उन मां पोइ मुंहिंजूं इलाही सारियूं कूंडियूं ठाहियूं आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारे थी छॾियां। हीअ क्रोटन मूं वटि पहिरियों खां ई आहे ऐं हीअ क्रोटन वॾो वारो जेको हिते ज़मीन में ई लॻियल हो पहिरियों खां ई हुयो। सो स्नैक प्लांट मां तव्हांखे ॾेखारियां। इन हिकिड़े जा बच्चा हीअ हाणे 2 कूंडियूं ठही थियूं सघनि आराम सां। हिकिड़ो हीअ प्लांट आहे, हिकिड़ो हीअ प्लांट आहे, ठीकु आहे। इन खां अलावा हिते हीअ आयो इहो इन मां इन जो ई बचो आहे। हीअ हिन जा 4-5 बच्चा आहिनि, इन मां 4-5 कूंडियूं ठही थियूं सघनि ऐं 3 कूंडियूं ही हिते आहिनि। इहे सभु मां पाण इन हिकिड़े प्लांट मां जेके आहिनि ठाहिया आहिनि, वधाया आहिनि। सो इहा मुंहिंजी मोहबत जो सबूत आहे त मां इन्हनि जे जेके बचा बि निकिरनि था मां उन्हनि जी बि कीअं थी परवरिश कयां। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीअ मां फ़िलहालु मटाईंदमि न, मां चाहियां त हिननि कुंडियुनि मां बि हिक मां इलाही ठही थियूं सघनि, पर फ़िलहालु मुंहिंजो प्लान कोन्हे। आस्ते आस्ते कंदमि। हिन खे छांव में रखिबो आहे, यानी हिन ते रोशनी बि पए पूरी सिज जी ऐं उस डायरेक्ट बि न लॻे, हवा बि लॻे, ऑक्सीजन बि हिननि खे मिले। इन करे पोइ हीअ मां अहिड़े शेडी एरिया में रखंदी आहियां। सो हितां जी सफ़ाई सुथराई हाणे पोइ थी कयां अचे, इन करे मूं बुहारी बि हिते छॾे ॾिनी आहे, डस्टबिन बि हुते विच ते पियो आहे त ॿोड़ चाढ़े अचां त हू कमु पंहिंजे लेखे होॾां थींदो रहंदो ऐं वापसि अची वरी मां हिते सफ़ाई करे वठंदमि। बाक़ी कूंडियुनि खे पाणी जेको आहे मां शाम जो ॾींदमि। मुनो हिकु थियो आहे ऐं मुंहिंजी ॿोड़ पचण जी तयारी थी रही आहे। हिते गोभी बि कटे वरितमि, टमाटर वग़ैरह कटिया आहिनि। पहिरियों मां सोचियो मच्छी अलॻि सां फ्राई थी कयां, पर हाणे सोचां थी त मच्छी बि हिन ॿोड़ में थी विझी छॾियां। मटर गोभी ऐं मच्छी थी पचायां। ऐं जॾहिं बि पीस जी मौसम हूंदी आहे त असांजे घर में इलाही खाधा वेंदा आहिनि। यानी तव्हां नोट कयो हूंदो हाणे बि रिसेंटली टियों ॾींहुं बि मां मटरनि वारा चांवर पचाया, उहे तव्हां सां शेयर न कया आहिनि, पर यानी जल्दी असां पीस मटर यूज़ कंदा आहियूं पंहिंजे खाधे में। ऐं जॾहिं थोरा सस्ता थींदा आहिनि मार्च में तक़रीबन फेबरवरी जे एंड में, त वरी मां 5-6 किलो वठी फ्रीज़ करे रखंदी आहियां। पर असां कोशिशि कंदा आहियूं त उहे जल्दी ख़तमु थी वञनि, छो त वरी घणी देरि अगरि रखो त उन्हनि जो टेस्ट चेंज थो थी वञे। त इन जे लाइ मां जेको आहे घणा ॾींहं न रखंदी आहियां। वरी असां इंतज़ारु कंदा आहियूं त मौसमु अचे त खाऊं। ही 2 गजरूं कढी रखियूं अथमि, जेके हाणे ॿोड़ खे दम ॾेई पहिरियों इहे खाईंदमि त जीअं थोरी मुंहिंजी तवानाई बहाल थिए, उनखां पोइ अॻियां कमु कंदमि। 5 थिया आहिनि शाम जा। 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती ऐं हिते प्लांट्स खे पाणी ॾेई वरितो। कचिरो ही रखियो आहे 2 थेलियूं भरे, सुबुह जो ईंदो खणण वारो कचिरो खणी वेंदो। ऐं ही उहो ई पासो जेको मां सुबुह साफ़ु कयो। हाणे हलूं था अंदरि। चिकन कढी रखियो आहे राति जे लाइ, हिन जी ठाहींदमि चिकन कढ़ाई। ऐं उनखां सवाइ ही हिकिड़ी ज़बरदस्त ख़ुराक ही लाड़काणे जा ज़ैतून। थोरी देरि पहिरियों आयो फ्रूट वारो हुयसि एतिरा त मां हुनखां इहे वरिता। ऐं हिकिड़ो ई फ्रूट वारो अलावा असांजे कॉलोनीअ में हर को न ईंदो आहे। सो ॿाहिरि त वञूं नथा फ़िलहालु, जॾहिं वरी निकितासीं त वरी ॿाहिरां वठी ईंदासीं। सो हाणे मां कंदमि थोरी मौज मस्ती। 6:30 थिया आहिनि शाम जा। असांजी नमाज़ पढ़ी वरिती, ॿिया बि सना घणेई कम करे वरिता ऐं ज़ैतून खाई ॾाढो मज़ो आयो। लाड़काणे जा ज़ैतून सॼी उमिरि खां मुंहिंजी कमज़ोरी आहिनि। असां चाहे हैदराबाद में रहंदा हुआसीं या हिते कराची में क्लिफ्टन ते जॾहिं रहूं पिया त हमेशह मां लाड़काणे खां जेको बि ईंदो उनखे फरमाइश कंदी हुअमि त ज़ैतून वठी अचिजो, ऐं पाण बि वठी ईंदा, छो त उनखे ख़बर हूंदी त मूंखे ॾाढा था वणनि, बल्कि मुंहिंजे ॿारनि खे बि। सो हिते जॾहिं आया आहियूं असां हिते यूनिवर्सिटी रोड ते, त हिते सफ़ूरा चौरंगी वटि त माशाल्लाह ॼण ॻोठ जो मज़ो लॻो पियो आहे। त मच्छी बि मिले थी, त लाड़काणे जा ज़ैतून बि मिलनि था, या जेको बि असांखे ज़रूरत जी शइ खपे थी उहा मिले थी। ऐं मुंहिंजी त हमेशह खां आदत हुई, जॾहिं ॿार नंढा हूंदा हुआ स्कूल जी उन्हनि खे मोकलूं थींदियूं सियारे जूं, त असां सियारे जी वेकेशन में लाड़काणे वेंदा हुआसीं। पोइ उते मां मंझंदि जी मानी असांजी ॿारनि जी ऐं मुंहिंजी गाइब थी वेंदी, छो त नाश्तो उथंदा हुआसीं देरि सां कंदा हुआसीं, मंझंदि जी मानी ते खाईंदा हुआसीं ज़ैतून ऐं पोइ राति जी मानी। ऐं माशाल्लाह पेटियूं भरियल ज़ैतूननि जी ईंदियूं, ॿाहिरि वठी ईंदा हुआ। बाबा हूंदो जंहिं ज़माने में बाबा वठी ईंदो हो, त माना उनजो मटु ई कोन्हे न। ॿिया जहिड़ा बि ज़ैतून हुजनि, जितां जा बि हुजनि, लाड़काणे जी ज़ैतून जहिड़ा नथा थी सघनि। ऐं अॼु काफ़ी महिनत मुशक़त वारो ॾींहुं हुयो। उनखां अलावा
जेके अञा सिरूं हणियूं नंढड़ी क्यारी ठाहिणी आहे सुभाणे ट्राए कंदमि मूंखां लॻियूं त ठीकु आहे, न त कंहिंखे सॾींदमि हेल्प लाइ। ऐं अॼु जी टिप बि तव्हांखे ॾियां त ॾिसो फ्रिज में अक्सर पाणी में स्मेल थी वेंदी आहे फ्रूट्स जी ऐं भाॼियुनि जी, जेके बि असां भाॼियूं रखूं था मेवा रखूं था उन्हनि जी पाणी में या खीर में बि कॾहिं कॾहिं उहा स्मेल महसूसु थींदी आहे। त सभिनी खां पहिरियों त जग बोतलूं जेके पाणी जी हुजनि उहे ढक वारियूं इस्तेमालु कजनि, त ईअं करण सां बि जेको आहे काई स्मेल न थींदी। पर उन खां अलावा का नंढड़ी प्याली खणी उन में मिठी सोडा जेका असां पकोड़नि में विझंदा आहियूं उहा चङी 2-3 चमचा विझी फ्रिज जे कंहिं कुंड में दरवाज़े में पोयां कंहिं हंधि किथे रखी छॾियो, तव्हांजी फ्रिज में जेका आहे बू न थींदी। इहो मुंहिंजो आज़मायल आहे ऐं सॼी उमिरि मुंहिंजे फ्रिज में हिकु नंढी प्याली पई हूंदी आहे सोडा सां। बल्कि मां प्लास्टिक जी प्याली रखंदी आहियां छो त उन ख़राबु वराबु थियण जो कोई ख़दशो न हूंदो आहे। त स्टील जी या ॿिए के मटीरियल जी या शीशे जी प्याली थां हेॾे होॾे कढंदे कॾहिं किरी बि सघे थी, त बहितरी आहे त नंढड़ी का प्लास्टिक जी प्याली खणी उहा रखिजे। सो इहा हुई अॼु जी टिप जेका मुंहिंजी आज़मायल आहे ऐं बिल्कुलु कमु करे थी आहे। उन खां अलावा असां वीकली बाज़ारनि त वञणु सफ़ा छॾे ॾिनो आहे। जीअं मूं तव्हांखे इन खां पहिरियों मां ॿुधाए चुकी आहियां त एहतियात ज़रूरी आहे, जान आहे त जहान आहे ऐं हीअ जान अलाह जी अमानत आहे। ऐं किन माण्हुनि खे इहो बि चवंदे ॿुधमि त हाणे मौत त उअं ई पंहिंजे वक़्त ते ईंदो न, उनखे टारे थोरी था सघूं, बिल्कुलु नथा टारे सघूं, उनखां असां कंहिं सूरत भॼी नथा सघूं, उहो पंहिंजे वक़्त ते ईंदो। पर ॼाणी वाणी मौत में मुंहुं ॾियणु या मौत में हथु विझणु या उर्दू में चवंदा आहिनि आ बैल मुझे मार, ज़ोरीअ माना दावत ॾियणु कंहिं मुसीबत खे, त इहो मुनासिबु न आहे। पंहिंजे तरफ़ां इंसान खे एहतियात करणु ज़रूरी आहे। ॾिसो जीअं मौत भला पंहिंजे वक़्त ते अचिणो अणटर आहे, लाज़मी ईंदो, पोइ असां इलाजु छो कराईंदा आहियूं बीमारियुनि जो, बसि पोइ इंतज़ारु कयूं न वेही मरण जो, त ईअं न आहे। जान अलाह जी अमानत आहे, उनजी हिफ़ाज़त उनजो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। सो अॼु जीअं सुराण चयो त हक़ीक़त में मुंहिंजे हस्बैंड जी बर्थडे हूंदी आहे डिसंबर में, त हमेशह असां घर में सेलिब्रेट कंदा हुआसीं पाण में, जेके बि ॿार चारई ऐं मां ऐं मुंहिंजो हस्बैंड। त जॾहिं खां हुनजी डेथ थी वई आहे त सुराणे सुगंध डिसंबर में हमेशह हुनजे लाइ कुझु न कुझु ख़ैरु ख़ैरात कंदियूं आहिनि। ऐं हुनजी डेथ वारे महीने में बि मां छा कंदी आहियां उहो अलॻि मामिलो आहे, पर धीअनि जी ॻाल्हि थी कयां, धीअर पंहिंजे पीउनि सां ॾाढो प्यारु कंदियूं आहिनि, उन्हनि जहिड़ो कोई नथो थी सघे। सो चई त मूंखे कुझु गरम कपिड़ा वठी विरहाइणा आहिनि बाबा जे सवाब लाइ। त मां सिर्फ़ु तव्हांखे इहा ॻाल्हि इन लाइ थी ॿुधायां त अगरि तव्हां मां कंहिंजा माउ पीउ हिन दुनिया मां हलिया विया आहिनि त ऐं जे तव्हां उन्हनि खे विसरी विया हो त विसारियो न, उन्हनि जे सवाब लाइ जेको बि करे सघो, चाहे तव्हां को कलमो पढ़ी उन्हनि खे सवाबु पहुचायो, चाहे उन्हनि जे लाइ तव्हां को कमु कयो, कुझु ख़ैरु ख़ैरात कयो, सिर्फ़ु तव्हांखे यादि ॾियारण लाइ, सिर्फ़ु तव्हांजे हिन दिमाग़ ते थोरी दस्तक ॾियण लाइ, तव्हांजे दिमाग़ जो दर खड़काइण जे लाइ मां इहा ॻाल्हि तव्हां सां शेयर थी कयां त माउ पीउ जेके हलिया विया अथव उन्हनि जे लाइ बि कुझु कयो, ऐं जेके मौजूदु अथव उन्हनि जो क़दुरु कयो, इज़त कयो, ख़्यालु रखो, प्यारु ॾियो उन्हनि खे, उन्हनि जी ज़रूरतनि जो अहसासु कयो। सो सुगंध बि कुझु पैसा मोकिलिया त मां उन जूं सवड़ियूं वठी ॻोठु ॾेई छॾियूं कंहिंखे, ऐं सुराण चयो त मूंखे गरम कपिड़ा ॾियणा आहिनि छो त सीउ हिन दफ़े ॾाढो शदीद ईंदो। त मूं इहो ई सोचियो त हीअ असांजी मासी आहे कम वारी, उनजा नंढा ॿार आहिनि, ऐं ॿियो छोकिरो जेको सफ़ाई कंदो आहे उनजा इहे ॿार आहिनि, जेको हिकिड़ो नंढिड़ो मुंहिंजी हेल्प बि करे पियो। इहे पाण में शायदि 5-6 भाउ भेण आहिनि, 4-5 आहिनि, पुछंदीमांसि सुभाणे। त इन्हनि जे लाइ असांखे स्वेटर्स वठिणा आहिनि, या जैकेट या स्वेटर यानी गरम कपिड़ो कोई बि। त पोइ हाणे छा कयूं, असां इन वीकली बाज़ार त कोन था वञी सघूं, रिस्क नथा खणूं। पोइ मां इहो सोचियो संडे ते वेंदासीं, तारीख़ खे चवंदमि हुते मेन रोड ताईं गाॾी बीहारे, जेको बि असांखे पहिरियों पहिरियों स्टॉल नज़र आयो उन तां वठी ईअं वापसि अची वेंदासीं, अंदरि न वेंदासीं, शुगुल मेलो तफ़रीह सफ़ा न कंदासीं। त इहो तव्हांखे यादि थी ॾियारियां, हिकु त पंहिंजे पीउ माउ जे सवाब लाइ, या जेकॾहिं अलाह हयाती ॾे उहे तव्हांजा मौजूदु बि आहिनि, त घटि में घटि तव्हां कंहिंजी मदद लाइ कंहिं ॿियनि माण्हुनि खे, कंहिं 4 माण्हुनि खे हिकु हिकु स्वेटर वठी ॾियो, कंहिंखे का शॉल वठी ॾियो, ठीकु आहे। सो इहा महिरबानी ज़रूरु कयो, इहो मुंहिंजो अॼु जो मैसेज हुयो। ऐं ख़ुशी थी थिए सिंधीअ में जॾहिं कमेंट कयो था, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। हमेशह मां मुंहिंजे हर क्राफ्ट जी वीडियो में, मुंहिंजी हर कुकिंग जी वीडियो में मां 2.5 सालनि खां 3 सालनि खां कमु थी कयां पंहिंजे हिन चैनल ते, त आख़िर में मुंहिंजो इहो जुमिलो ज़रूरी हूंदो आहे त पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, ऐं इहो मुंहिंजी दिलि जो आवाज़ु आहे, इहो सिर्फ़ु ज़ुबान नथी ॻाल्हाए मुंहिंजी। सो सिंधी लिखो, सिंधी पढ़ो, सिंधी सिखो, सिंधी ॻाल्हायो, ज़रूरी आहे। ॿियूं सभु ॿोलियूं, ॿिया इल्म तव्हांजे तरक़ीअ लाइ ज़रूरी आहिनि, तव्हांजे अॻियां वधण लाइ, करियर में ज़रूरी आहिनि,
पर पंहिंजी बेस बुनियादु पंहिंजी पाण खे न ई छॾिणो, उनखे असांखे हमेशह यादि रखिणो आहे। सो इहो मुंहिंजो अर्ज़ु आहे ऐं तव्हांजो फ़र्ज़ु आहे त तव्हां पंहिंजी ॿोलीअ खे न विसारियो। ठीकु आहे, सो अॼु जो व्लॉग कयां थी हिते ख़तमु। सुभाणे वरी कुझु प्लांट्स जे ई सिलसिले में इनशाला कमु करण जी प्लैनिंग आहे, वधीक अलाह खे ख़बर उते छा कंदमि। ऐं फ्राइडे व्लॉग जीअं मां ठाहिण खां त हाणे टुप जवाबु ॾिनो आहे त बाक़ी इनशाला लाइट हूंदी, सहूलियत हूंदी, इंटरनेट हूंदो त लाइव सेशन लाज़मी थींदो सुभाणे जो। पर जेकॾहिं कुझु अहिड़ो थियो जो ॾेखारण जहिड़ो हुजे, शेयर करण जहिड़ो हुजे त मां व्लॉग ठाहे बि सघां थी, उहो को मसइलो न आहे। ऐं अॼु जो व्लॉग हिते ख़तमु कयूं था। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही दुआऊं, इलाही प्यार। इनशाला ज़िंदगी रही त वरी मिलंदासीं, तेसिताईं अलाह भाई।